पाकिस्तान मशाइक़ इत्तेहाद काउंसिल ज़िले नौशहर फ़िरोज़ जे नायब सदर ऐं दरगाह पीर क़बूल मोहम्मद शाह सिद्दीक़ी रहमतुल्लाह अलैह जी गादी नशीन ऐं उन जे ॿाहिरनि सां ॾाढायूं बंदि कयूं वञनि। दरगाह जे प्लाटन तां कब्ज़ा ख़तमु कया वञनि ऐं क़ातलानी हमले जी FIR कटी हमले औरन खे गिरफ़्तार कयो वञे। पाकिस्तान मशाइक़ इत्तेहाद काउंसिल जे मरकज़ी सदर ऐं सरहदी जमायत जे सरवाण पीर ग़ुलाम मुजद्दिद सरहदी बिरिया ज़िले नौशहर फ़िरोज़ लॻ मशहूर दरगाह पीर क़बूल मोहम्मद शाह सिद्दीक़ी रहमतुल्लाह जे गादी नशीन पीर ग़ुलाम मुजद्दिद सरहदी चयो त वॾे अरसे खां पीर अमजद सिद्दीक़ी सां ज़ियादतियूं जारी आहिनि। पहिरीं त दरगाह जे प्लाटन ते कब्ज़ा कया विया आहिनि। उन खां पोइ कुझु वक़्तु अॻे पीरनि जी चादर चार दीवारी खे लताड़े घरनि में घिरी लखे रुपयनि जो दाड़ो हयो वियो ऐं वरी साॻे लोफर पार्टी ॾाढाई करे पीर अमजद ऐं संदसि भाउ ते हमिलो कयो, जंहिंजी FIR बि कटियल आहे, पर पुलिस कंहिं बि मुलज़िम खे गिरफ़्तार करण लाइ तयारु नाहे। हिन सिलसिले में पीर ग़ुलाम मुजद्दिद सरहदी ॿुधायो त मूं सिंध सैयद एसोसिएशन जी अॻुवाण सैयद जानी शाह हुसैनी साण पाण पिणु हिन मामले ते राबितो करे आगाही ॾिनी, जंहिं सैयद जानी शाह हुसैनी मामले जी जांच कराइण जी ख़ातिरी कराई आहे। हिन चयो त मक़ामी सियासी समाजी धुरनि खे बि दांहूं ॾिनियूं वियूं आहिनि, पर मुख़ालिफ़ धुर कंहिं बि मञण लाइ तयारु नाहे। मक़ामी इंतिज़ामिया हिन सिलसिले में जेको क़दम खणे न त ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो। पाकिस्तान मशाइक़ इत्तेहाद काउंसिल दरगाहुनि जे तहफ़्फ़ुज़ ऐं पीर साहिबनि सां थींदड़ ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ हर क़ानूनी तरह जो एहतजाज कंदी।